सिंधी 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 सिंधियत आना सिंधियत माना सिंधी ॿोली ॻाल्हाइण में मूंखे त गुमाना हिते बि सिंधिया हुते बि सिंधिया दुनिया जे कुंड कुंड में छायल सिंधिया डॉक्टर भी सिंधिया वकील भी सिंधिया नेता भी सिंधिया त एक्टर भी सिंधिया प्यारो ही सिंधिया न्यारो शिवास सिंधिन सां गॾवा आसीस सिंधिन सां गॾवा हर दुख सुख खे था समझन झूलण सिंधिन सां गॾवा लालण सिंधिन सां गॾवा सब सां कन ही दिल जो सौदो भेण पोखन सुख जो पौधो सब सां कन ही दिल जो सौदो भेण पोखन सुख जो पौधो नाज़ आहे सिंधी ॿोलीअ ते आसी सिंधी आयूं आसी सिंधी आयूं सिंधी आयूं आसी सिंधी आयूं। अगर सिंधी व्यापारी कोई निंड में खिले तो त समझी वठजो उनके सपने में कोई पेमेंट ॾियण आयो आहे। वोडाफोन ऐं आइडिया 73,878 करोड़नि जी खोट जी कराई नोंद। 175 करोड़नि जे हेरोइन कांड में पकड़ियल पाकिस्तानी जुआन जो बीमारी सबबु भुज जी जेल में थियो मौत। गांधीधाम जे दुकान अंदर जयेश प्रेम जी माली उम्र 24 साल कयो सुसाइड। गुजरात सरहद खां 20 किलोमीटर परे पाकिस्तान में चीन ठाहे रहियो आहे एयरपोर्ट। इंटरनेशनल क्रिकेट जो पुनरागमन 8 जुलाई खां वर्ल्ड टेस्ट मैचूं शुरू। लियोनेल मेसी 700 गोल पूरा करे बणियो विश्व जो 7हों खिलाड़ी। सर्वे जो दावो व्लादिमीर पुतिन 2036 ताईं रहंदो राष्ट्रपति पद ते। पिरोटन शियार बेट ऐं द्वारका बेट जो थींदो नएसर विकास। आइलैंड अथॉरिटीअ जी बैठक में थियो निर्णय। ईरान जे तेहरान मेडिकल क्लिनिक में भीषण विस्फोट 13 जा मौत। अंतरिक्ष में ॾिसण आयो पृथ्वीअ ते राति ॾींहं जो संगम। हाणे खां व्यापारी कराए सघंदा MSME एक्ट हेठां रजिस्ट्रेशन। प्रियंका गांधीअ खे सरकारी बंगलो खाली करण जो आदेश। गुरुअ बिन ज्ञान न उपजे गुरुअ बिन मिले न मोक्ष। तारीख़ 5 जुलाई 2020 गुरु पूर्णिमा ॾींहुं भुज संस्कार समिति संगीत फील्ड जे कलागुरुनि जो कंदी सन्मान। अखंड सौभाग्यवतीअ लाइ आहे जया पार्वती विर्त। प्रियंका चोपड़ा जोनस चयो हॉलीवुड में करियर ठाहिण लाइ कयो हो अभिमान जो त्याग। भारत में कोरोना जा कुल मरीज 6,05,409 थिया। कुल मौत 17,850। 3,59,896 थिया रिकवर। जय झूलेलाल। मां पायल मेघाणी तव्हां खे ॿुधायां थी पहाका। पहाको नंबर 103। अंधो हाथी लश्कर जो ज़ियान। अनजान माण्हू कम बिगाड़े छॾींदा आहिनि। अञा हू कार हलाइण सिखे पियो ऐं तूं खेसि महिमाननि खे वठी अचण लाइ चई रहियो आहीं। कंहिंजे मथां कार चाढ़े न छॾे छो त चवंदा आहिनि अंधो हाथी लश्कर जो ज़ियान। पहाको नंबर 104। अडाईगरनि जो ख़ैर। समूरे समाज जी भलाई सोचण। संतन लाइ सभई माण्हू हिकु जहिड़ा आहिनि। इन करे हू ईश्वर खां सदाई
अन जो मुंहुं झंड ॾांहुं न चाहींदे बि साॻियो कमु करणु। हाणे त नौकरी छॾे वियो आहे, पर वेंदो केॾां? आख़िर मोटी हिते ई ईंदो, छो त अन जो मुंहुं झंड ॾांहुं। हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई सभिनीनि खे मुंहिंजो नमस्ते, सलाम, सत श्री अकाल। घर में रहो, सुरक्षित रहो, मदमस्त रहो, मुश्किल रहो, ॾिसंदा रहो सिंधी समाचार।